नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडोलियार खां ख़बर ॾींदा हलूं त टंडोलियार ज़िले जे क़दीमी ॻोठ उस्मान शाह हरड़ी भरिसां वॾेरो ॾाढो माल खान थेबो ॻोठ में सिंध जी सकाफ़ती मच कचहरी म्यूनसिपल कमेटी जे चेयरमैन सैयद इमदाद हुसैन शाह रिज़वी जे ताउन ऐं ॻोठ जे चङे मुड़ुस ज़िले काउंसलर मेंबर ख़ालिद हुसैन थेबो जी रिहाइशगाह ते थी गुज़री, जंहिंमें PPMPA सैयद ज़ियाउ अब्बास शाह रिज़वी, ज़िले काउंसलर चेयरमैन मखदूम अली मोहम्मद वलाहरी जूनियर, भूरल शाह रिज़वी खसूसी महिमान तौर शिरकत कई। रंगारंगी सकाफ़ती मच कचहरी में अदीब शाइर सुगड़न, जंहिंमें खलील खोसो सुगड़, एजाज उमराणी, अदीब रियाज़ उमराणी ऐं ॿियनि ॾोर बेत ॿुधाए महफ़िल में चार चंड लॻाए छॾिया। हिन चयो है त मच कचहरी असांजी सिंध जी तहफ़ुज़ सकाफ़त आहे। अहिड़ियुनि मच कचहरियूं करण सां मोहबतूं वधनि थियूं। मच कचहरियुनि में महफ़िल मौसीक़ी थी, जंहिंमें सिंध जे नाले वारे फ़नकार रिज़वान चांडियो, कामरान चांडियो, ज़ुल्फ़कार ख़ासकेली, अमीन ज़रदारी, एजाज मंगणियार, वयूमल ऐं ॿियनि फ़नकारनि मुख़्तलिफ़ सूफ़ियाना कलाम ॿुधाए महफ़िल में वेठल माण्हुनि खे झूमाए वाह वाह कराए छॾी। सकाफ़ती मच कचहरी में ज़िले टंडोलियार जे नाले वारी शख़्सियतुनि, जंहिंमें वॾेरो ग़ुलाम मोहम्मद थेबो, अॻूणो तालका नाज़िम आबिद, यूसुफ बचाणी, उमेद अली, दिल रोशन थेबो, PP सिटी सदर आफ्ताब जूणेजो, उस्मान छजर, मलूक निज़ामाणी, अहमद खान कोलाची, ज़वार परवेज़ सुमरो, वाइस चेयरमैन शाह जाफ़र काइम खानी, विलायत कीरियो, माशूक ज़रदारी, मौला बख्श थेबो, रियाज़ लेगारी, शौकत मेमण, सलाह मीरजट, मजीद मीरजट ऐं ॿियनि केतिरनि इलाइक़नि जे चङे मुड़ुसनि शिरकत कई। जॾहिं त सकाफ़ती मच कचहरी में मेज़बान म्यूनसिपल कमेटी चेयरमैन सैयद इमदाद हुसैन शाह रिज़वी, ज़िले काउंसलर मेंबर ख़ालिद हुसैन थेबो पारां आयल महिमाननि जी महिमान नवाज़ी कंदे खेसि आला क़िस्म जी मानी खाराई वई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।